चीज़ें फरमाया तो कांगल से ही कोट, कांगल से ही कोट पिनी जी पर्दे ये आशिक न्यापा थी माने, आशिक न्यापा तो माने जो गासो महबूबन के वो कांग समखा अगे न्यापा नाला दिबावा को कांगल जे वसीले को चतुन जे वसीले कबूतर जे वसीले उन्हनि जे नंढड़ा जो गासो खतरा लिखी पोइ जो गासो उनजे टंगन में बधी चलवा उनजे पेरनि में उनखे सेखारींदा वञनि पखियुनि खे सेखारीनि था शिकारी पखी थींदा आहिनि जानवर बि थींदा आहिनि पोइ हिननि जो वरी कमु इहो हूंदो हुओ पिणनि खे पैगाम पहुचाइणु सो हीउ अहिड़ो ई हिकिड़ो किसो आहे उहो आशिक़ आहे बिरह जी वॾी आहे बिरह जी बीमार आहे भाई आहे या माई आहे तो आशिक़नि जी ज़ात न थींदी आहे का जिन्स न थींदी आशिक़ आशिक़ आहे उहो रवैयो आहे जज़्बो आहे उहो कंहिं ते बि उतारी थी सघे पोइ आशिक़ कांग खे चइजे कांगल सेई कोठ पिणी जे पर्दे विया कि जनेरी जहान में अखड़न अरूट कि जिन का सवाइ न जहान में जीअं ॼण जंजाल आहे अखियूं सुकियूं सुकी थियूं वञनि पाछियूं अखियूं थियूं वञनि अखियुनि में पाणी हुअणु खपे नज़र हुअणु खपे चिलाल लतीफ़ चए किथे ॻाढ़ा जो ॻोठ चए ॻोठ वञे घोड़ा घोड़ा कढी सॼे ॻोठ खे उतारे विझी सॼे ॻोठ खे दाणो ॾिजे बाबा हीउ हिते जेको आहे असांजो पिणी खे तव्हां टिकियल आहे उनखे महिरबानी करे उनखे जेको आहे मोकल ॾियो उनखे लाल लतीफ़ चए किथे ॻाढ़ा जो ॻोठ चयूं कावड़ जी विया हूंदा चवनि खे परचाइजे चई दमरिया कंहिं ॾोठ मन कंहिं कारण कंहिं ग़लती जे करे कंहिं सबब जे करे असांखे कावड़िया आहिनि दमरिया कंहिं ॾोठ से उॾामी आण तूं चई उहे उॾामी आण मनो इहे वञे खणी आ उॾामंदो वञ उॾामंदो वञ चई करे कांग कुर्निशूं चई करे कांग कुर्निशूं पहिरीं पिणी पहिरीं हाणे वरी जेको कांग खे चइजे तूं वञी त थो पर उते जेको आहे पिणी वटि वेंदे त पिणी सां मिलंदे कीअं हुनखे न्यापो हुनखे कीअं ॾींदे आहे ॾिसो न हुननि जा आदाब आहिनि आशिक़नि जा आदाब आहिनि उनखे चई न्यापो हुनखे कीअं ॾिजे हुनखे चइजे करे काग कुर्निशूं माना आज़ू निज़ारियूं पेरूं चट पोइ ॿाहूं ॿधणु पोइ इहो सॼो कुर्निशूं में अची थो करे काग कुर्निशूं पहिरें पिणीअ पेज चई ॿाहूं ॿधी जेको आहे वञी पिणी जे पेरनि ते पइजी आऊं जे ॾींहुं सनीअर ईअं न थिए न आऊं न तोखे ॾियां पंहिंजो सनीअर तोखे ॾियां ऐं पोइ इहो वरी विच में विसारे छॾी ऐं पोइ जेको आहे ॿियूं ॻाल्हियूं तुंहिंजे दिलि में अची वञनि मथे में अची वञनि पोइ उते पहुची तोखे ॻाल्हियूं ई विसरी वञनि तोखां ईअं न कजे महिरबानी करे हाणे काग सां ॻाल्हि चई करे काग कुर्निशूं पिणीअ पहिरें पिणीअ पेज आऊं जे ॾींहुं सनीअड़ा विच मरसावेज चई लाल लतीफ़ चए ॿुधो ॻाल्हाए चई इशारनि में ॻाल्हाइजी माना ही सभु ॿिया माण्हू हूंदा ॻाल्हियूं त सॾु थींदो पोइ किथे बि तोखां पहिरीं पुछी सघनि था माण्हू जा अॻियां पुछी सघनि था पंहिंजे मुंहुं पुछी सघनि था पर पोइ तूं कोशिशि कजे तूं ॿुझ में ॻाल्हाइजी तूं ॿुझातनि में ॻाल्हाइजी इशारनि में ॻाल्हाइजी पहिरीं पाण सम्झी वेंदो लाल लतीफ़ लतीफ़ थो चए ख़ुदा जे वास्ते माना हीउ ॾिसो न हीउ माण्हुनि खे मैसेज पियो माने उहे बादशाह आहिनि उहे पोइ जेको आहे के जंगी योद्धा आहिनि या माना का पार्टी आहे कोई इनकलाबी पार्टी आहे उनजा माण्हू जेके मैसेज था मानी छो त लाल लतीफ़ चए ॿुधो ॻाल्हाए राज़दारी माना हिकिड़ो ज़ाब्तो बि हुई राज़दारी पोइ सेखारे थी चवां कीअं चइजे ऐं असां वटि जेको हींअर ताईं जेको नुक़सानु थो थिए जेको असां वटि
या हींअर ते असां जेको नुक़सानु थियो आहे पोइ समाजी पार्टियुनि जी हुजनि या तव्हांजो सियासी पार्टियूं उन्हनि जे तबाही जो वॾे खां वॾो जेको सबबु आहे मिसरिपोर्टिंग असीं कमु करियूं कोन असीं रिपोर्ट हीअं कयोसीं हूअं कयोसीं मुल्क उतलाए छॾियोसीं हूंदो कुझु बि कोन्हे को कमु हूंदो कोन्हे को रुॻो कूड़ियूं रिपोर्टूं हूंदियूं आहिनि उनजे करे जेको आहे इनकलाब छा कुझु बि कोन थियो हींअर ताईं असां जेके नाकामियूं जेके असां हेसि ताईं ॾिठियूं आहिनि सभ खां वॾे खां वॾी अहम ॻाल्हि आहे सची ॻाल्हि सचाई ईमानदारी वाह मूं कमु कोन थियो आहे मूंखां कमु कोन थियो बीमार थी पियो आलस थियो बुखार थी पियो आहे अमां कोन छॾियो अधे कोन छॾियो अॿे कोन छॾियो इलाही बहाना आहिनि इलाही पर तव्हां सची ॻाल्हि करियो बसि असीं कमु करियूं कोन असीं मिसरिपोर्टिंग लतीफ़ साईं इहा निशानदेही करे थो त ॻाल्हि सची करे मिसरिपोर्टिंग तव्हांखे तबाह करे छॾींदी चई चवां तीअं चए त खियाता ख़ुशि हुए ए खियाता ए पखी ए मैसेंजर महिरबानी करे त भला आउं जीअं तोखे चवां थो जीअं तोखे न्यापो ॾियां थो ईअं जो ईअं वञी महबूबनि खे ॾिजे ईअं न थिए उहो न्यापो विच में विसारे छॾी ऐं पोइ वरी सही ॻाल्हि न करे सघी ॿियूं ॻाल्हियूं मिड़ी जेको अचे उहो जेको आहे तूं हुनखे ॿुधाए छॾी त पोइ उनजो नतीजो जेको आहे निकिरंदो उहो नागमी आहे त उहो ग़लति निकिरंदो तंहिंजे करे इहा ॻाल्हि वरी बि सम्झी छॾियो त चवां तीअं चई इहा अमानत आहे न्यापो अमानत आहे अमानत में ख़यानत न करणु खपे चवां तीअं चई त खियाता ख़ुशि हुए खियातो जेको खणी थो वञे जेको आहे पारां भाए खत खणी थो वञे पिणनि ॾांहुं चए त उहे तोखे ॾियां थो उहे तूं वञी पिणनि खे ॾिजांइ तूं सदाईं ख़ुशि हूंदे वरी पखी खे दुआऊं थी महिरबानी ऐं हीउ सिलसिलो जारी रहंदो ऐं पोइ उन लाइ जेको आहे अॻे बि तव्हांखे मिनतूं कंदा रहिया आहियूं त हीउ जेको चैनल जेको मूं खोलियो आहे ऐं जंहिंजो डायरेक्टर दया ख़ान आहे उनजो मक़सदु को बि कमाइणु न आहे इन जो को शोहरत हासिलु करण बि न आहे असां सम्झो आहियूं ई कोन असीं सम्झो कॾो को गुज़ारे विया आहियूं असीं तव्हांजो रूह आहे उहो रूह भरे नथो उनजे करे उहो रूह आहे जेको तव्हांजे करे जीअरो आहे पोइ उनजे करे अचूं था तंहिंजे करे चैनल जेको खोलियो आहे इनजे करे खोलियो आहे सुठो सोर्स आहे इन जे वसीले तव्हांखे तमामु घणियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हांखे शेख अयाज़ ॿुधाईंदासीं हीउ तव्हांखे पियो आहे हीउ क़ुर पियो आहे इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं हीउ लतीफ़ साईं आहे हीउ ख़्वाजा मोहम्मद ज़मान दुआरो मुर्शिद आहे इहे सभु शयूं तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हांखे उहो तॾहिं जॾहिं तव्हांजो फेसबुक ते जेको आहे उहो घणो टाइम कोन्हे ऐं केॾी महिल जेको आहे माण्हू हूंद में आहे केॾी महिल न आहे केॾी महिल तबियत सही आहे केॾी महिल ख़राबु आहे केॾी महिल बिजली आहे कोन्हे पर हीअ जेके ॻाल्हियूं दिलि में अचनि थियूं तव्हांजूं ॻाल्हियूं आहिनि उहो रिकॉर्ड करे तव्हां ताईं पहुचायूं था उनजे लाइ ज़रूरी आहे थी जेको तव्हांजो चैनल आहे हीउ फ़क़ीर जे नाले फ़िलहालु आहे उहो पाक ऑफिशियल मुंहिंजे नाले ते ॿियनि खे इलाही चैनल ठाहिया आहिनि मुंहिंजी मर्ज़ी आहे ठीकु आहे चङी ॻाल्हि उनखे लॻे थी उहा शेयर कनि था पर हीउ उहा जो मालिक आहियां ॿियूं ॿिया माण्हू जेके शयूं रखनि था उनखे तब्दील बि करे सघनि था उनजो ज़िमेदार आउं न आहियां पर घटि में घटि इहे शयूं पाण इहे ऑफिशियली जेके रखण थो इहा ऑफिस कबी आहे इन में कोशिशि कबी को गुथो लफ़्ज़ न ॻाल्हाइजे इनमें कोशिशि कबी का मिसरिपोर्टिंग असां खां न थी वञे इज़त एतिराम सां इहो जेको न्यापो आहे जेको पीढ़ियुनि जो जेको पारां पोइ तव्हां ते पहुचायूं ऐं उन लाइ ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हिनखे लाइक कयो आहे पंहिंजे यारनि दोस्तनि खे ॿुधायो ईअं जी एमरजेंसी कॾहिं कॾहिं थींदी आहे छो त असां जेके ज़िंदगी जूं जेके ॻाल्हियूं जेके आहिनि जेके लतीफ़ साईं जेके असांखे ॿुधायूं इहे तव्हांखे ॻाल्हियूं केरु थो ॿुधाए ऐं तव्हांखे तमामु घणो कुझु जेको आहे ॿुधाइणो आहे पर ख़बर न आहे घणा सिज घणा चंड का ख़बर कोन्हे तंहिंजे करे कोशिशि इहा था कयूं कि जेको बि टाइम मिले थो त जेको आहे लतीफ़ साईं खे रिकॉर्ड करे वठूं हीउ कलाम पाक जी शरह करे वठूं अयाज़ तव्हांखे ॿुधायूं दुनिया जा वॾा जेके शाइर उहे तव्हांखे ॿुधायूं महिरबानी तव्हांजी ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो हिकु ॿिए जो ख़्यालु रखिजो पंहिंजे ओड़े पाड़े जो ख़्यालु रखिजो ऐं पंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे प्रीचिंग आहे हीउ प्रीचिंग जो पैगाम आहे तव्हां ते पहुचाइण लाइ महिरबानी तव्हांजी ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे